तयारु पोयां बैकग्राउंड जेका लेयर आहे असांजो जेको बैकग्राउंड आहे उहो कलरफुल कीअं थिए। त असां वापसि पंहिंजे साॻे टूलनि में वञूं था, जीअं जीअं हुनजी सेटिंग थियल हुई उन में, त असां अची वियासीं हाणे बैकग्राउंड लेयर आहे। तव्हां लेयर खे जेको कलर ॾियणु चाहियो था, हीअ वाइट आहे, हीअ असां वरी ॿी लेयर क्रिएट कई आहे। असां उहा जंहिं बि लेयर ते तव्हांखे इहा ज़हन में ॻाल्हि रखिजो, जंहिं बि लेयर ते तव्हांखे कमु करिणो हूंदो उन लेयर खे सिलेक्शन करणी आहे। तव्हां मिसाल थो मां तव्हांखे ॾियां, हाणे हीअ लेयर असांजी ख़ाली लेयर आहे। अगरि मां वञी हिते क्लिक कंदुसि त उन लेयर ते हलियो वेंदुसि। अगरि मां फोटू ते वञी क्लिक कंदुसि त मुंहिंजी ऑटोमेटिक फोटू वारी लेयर सिलेक्ट थी वेंदी। अॻ में ईअं न हूंदो हुयो, हाणे ईअं थियो आहे। या वरी वञी तव्हां हितां बि सिलेक्शन करे सघो था। मां हिन लेयर खे सिलेक्ट कयो, पोइ मां आयुसि हिन कलर में। हे कलर जेके असांजा ॿ कलर आहिनि, हिकिड़ो बैकग्राउंड कलर हूंदो आहे, हिकिड़ो फ्रंट ते कलर लुक ॾेखारींदो आहे। इन कलर में मुंहिंजो हिते ब्लैक सिलेक्शन थियल आहे, त मां छा थो कयांसि, हे कलर सिलेक्शन था कयूंसि। उन खां पोइ हिते तव्हांखे हे कलर कोड बि हूंदा आहिनि, जेको तव्हांखे को गूगल तां कोड तव्हां नोट कयो, या अॻिते हली मां तव्हांखे वरी कलर कोड करणु ॾसींदुसि, कलर कीअं कोड असां ठाहींदा आहियूं या निकिरंदा आहिनि असांजा। हिनखे सिलेक्ट कयोसीं। असांजो हाणे कलर ॾिसो हिन में ॿियो थियो। इन खां पोइ हिते तव्हां हिनखे ॾिसो, डॿे खां पोइ हिते वरी हे 3 टूल 4 छॾे करे वरी तव्हां हिते ईंदव त हे हिकु ग्रेडियंट कलर आहे, ऐं ॿियो पेंट बकेट टूल आहे, ॿियो 3D मटेरियल टूल ड्रॉप टूल आहे। पर असां छा था कयूं, हिनमहिल जेको असां कयूं पिया उहा पेंट बकेट टूल इस्तेमालु कंदासीं। हिनखे असां सिलेक्ट कंदासीं त असांजो सिलेक्ट कयोसीं त ॾिसो असांजो हिकिड़ो बुर्श सिलेक्ट थी वियो आहे। हाणे असांजी लेयर हीअ सिलेक्ट थियल आहे, असां हिनखे अची हिते रखंदासीं त ॾिसो असांजी पोयां जेका लेयर आहे उहा ग्रीन कलर जी थी वई। हाणे हेॾा वरी तव्हांखे हे नज़र ईंदियूं हूंदियूं अखियूं। हिन अखियुनि खे असांजो बि वॾो कमु आहे। अगरि मां हीअ मुंहिंजी जेका हीअ लेयर आहे जंहिंमें मुंहिंजो फोटो आहे, उनजी मां अखि खे क्लिक कंदुसि त मुंहिंजो ॾिसो फोटो बंदि थी वियो। अगरि हे मां फोटो खोलियां थो ऐं वरी हिन ग्रीन लेयर खे सिलेक्ट जी अखि बंदि कंदुसि त हे मुंहिंजी अच्छी लेयर, पोयां जेको बैकग्राउंड ही लेयर खुलियल आहे उहा अची वई। अगरि मां इन अछी खे बि बंदि कंदुसि त तव्हांखे ट्रांसपेरेंट पूरी लेयर अची थी वञे। हीअ ट्रांसपेरेंट लेयर सॾिबी आहे। त असां हिनमहिल हीअ लेयर जो कमु आहे। हाणे तव्हां हे बकेट टूल बि सम्झी वियो। वरी असां अचूं था ग्रेडियंट टूल ते। त ग्रेडियंट टूल ते असां अची वियासीं त ग्रेडियंट असांजी, जीअं असां ग्रेडियंट खे सिलेक्ट कंदा आहियूं त मथे तव्हांखे हे नज़र, हे ग्रेडियंट कलर आहिनि असांजा। त असां हे असांजो हिनमहिल फ्रंट हिनमहिल जेको सिलेक्ट थियल आहे ग्रेडियंट कलर उहो हे थियल आहे। पर ॿिए ग्रेडियंट कलर असां कीअं सिलेक्ट कयूं, इहा हले अॻिते मां तव्हांखे इहे शयूं बि सेखारींदुसि। हिनमहिल मां सिर्फ़ु तव्हांखे इंट्रो पियो थो ॾियां हिन जो। त हे असांजा ग्रेडियंट कलर आहिनि जेके असांखे इस्तेमालु करणा आहिनि। हिनमहिल जेका असांजी करंट जेका ग्रेडियंट ठहियल आहे, ॾिसो पोयां कलर हे आहे ऐं फ्रंट ते हे आहे, त उहा हीअ थियल आहे। अगरि असां हिनखे सिलेक्ट कयोसीं ऐं हिनखे असां सिलेक्ट करे बंदि कयोसीं, ॾिसो हाणे हीअ अची वई, ऐं असां हिनखे सिर्फ़ु हीअं लीक ॾिनीसीं त असांजो सॼो ग्रेडियंट कलर इहो थी वियो। ऐं असां हिन लेयर खे अॻिते पोइते बि ॾिसो थिए थी पई। हाणे ॾिसो हे असांजा 2 कलर थी विया। असां हिनखे मथी लेयर खे बंदि था कयूं। हाणे ॾिसो हे असांजा 2 कलर थी विया। वरी असां कंट्रोल ज़ी था कयूं, चवंदा सॉरी कंट्रोल ज़ी कईसीं, साॻियो कलर अची वियो। हिन लेयर खे असां पंहिंजे फोटो वारी लेयर खे बंदि कईसीं। हाणे हिन ते आहियूं। वरी असां ग्रेडियंट खे सिलेक्ट कयोसीं त असांजो हे आहे। पर वरी हिन ग्रेडियंट में बि अजीब हिकिड़ी शयूं आहिनि। त मां हिनमहिल सिर्फ़ु तव्हांखे कलर पियो ॾसां। वरी टैक्स मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। टैक्स जी तव्हांखे ख़बर पइजी चुकी आहे। हाणे असां अचूं था रेक्टेंगल टूल ते। असां हिनखे सिलेक्ट कयोसीं। हिन जे अंदरि बि घणा टूल आहिनि जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं। त असां सभ खां पहिरियां रेक्टेंगल टूल था इस्तेमालु कयूं, जेको असां हिते रखे दॿाए करे, माउस खे दॿाए करे जेतिरो जहिड़े पासे तव्हां छिकणु चाहींदोसि हेठि छिकींदोसि हेठि ईंदो, हेॾे छिकींदोसि त हेॾे ईंदो। पर असां हिकिड़ा नंढा नंढा टूल थो मां तव्हांखे ठाहिणु सेखारियां। हे असांजो हिकिड़ो टूल ठही वियो। हिन जे पोयां वरी हिकिड़ी ॿी शइ बि हूंदी आहे जेका मेन लुक आहे हिन जो, असांजो उहो हुई सिलेक्ट न थियल, कलर सिलेक्ट न आहे थियल। पर असां हाणे कलर हिते अची, हे जेका आहिनि हिनमहिल असांजी हीअ सिलेक्ट थियल आहे।
हे जेका हिन जो अंदरियों हिसो ॾिसो जेको ख़ाली नज़र अचे थो उहो सिलेक्ट असांजो नाहे थियल, कलर सिलेक्ट नाहे थियल, त असां हे गोल्डन कलर सिलेक्ट कयोसीं। वरी हिन जो हे जेको हे ॿाहिरियों जेको बॉर्डर तव्हांखे नज़र अचे थो उहो वरी हे टुकड़ो आहे। हाणे जॾहिं असां हिनखे सिलेक्ट कयोसीं, टुकड़ो तव्हांखे नज़र अचे थो, हिनखे बॉक्स खे सिलेक्ट कयोसीं त हिन जो कलर अगरि असां हिन जो हिनमहिल कलर ब्लैक सिलेक्ट थियल आहे। अगरि असां हिन जो हो था कयूं ट्रांसपेरेंट था सिलेक्ट कयूं, हीअ जेका लकीर अछे रंग जे मथां आहे ॻाढ़े कलर जी, इहा ट्रांसपेरेंट आहे, हिनखे सिलेक्ट कंदासीं त तव्हां ॾिसियो बॉर्डर हिन जो ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदो। हाणे फुल थी वई, पर तव्हां चओ था न यार असां बॉर्डर ॾियणु चाहियूं था, ब्लू कलर जो बॉर्डर था ॾियूं, हे असां ब्लू कलर जो ॾिसो अची वियो। हाणे हिन जी वरी बॉर्डर जी वेथ केतिरी रखणी आहे, केतिरी पिक्सल रखणी आहे हुनजी, असां हुनखे अची करे हितां अची करे असां हिनखे घटि करे सघूं था। असां हिनखे 2 पिक्सल था कयूं ऐं असां हिनखे बंदि कयोसीं। असां हिनखे छो जो असां रेक्टेंगल टूल जे मथां त ऑटोमेटिक उहो ॾसे थो पियो त भाउ तव्हांजो टूल मथां हिकिड़ी सिलेक्शन लॻी पई अथव, पर असां हिनखे तव्हां वञूं त ॾिसो तव्हांखे सॉरी ब्लू कलर जी लाइन तव्हांखे नज़र अचे थी हिन जे ॿाहिरां। ऐं असांजी रेक्टेंगल टूल खे जॾहिं सिलेक्ट कयोसीं त असांजी हिकिड़ी नई लेयर ठही वई। हाणे असां हीअ शइ सिखी था, बॉर्डर तव्हां हिन रेक्टेंगल टूल खे सिलेक्ट कंदो त उहो हिते बि तव्हांखे साॻियूं शयूं ॾेखारण में अचे थो। हिते तव्हां ॿिनि जी जॻह ते 4 कयोसि, जीअं त 4 करे इंटर कंदोसि ऐं हिन टूल खे सिलेक्ट कंदो त ॾिसो बॉर्डर लाइन जेका आहे तव्हांजी वधी वई। वरी असां हिन जे अंदरि जेके रेक्टेंगल टूल जे अंदरि ॿिए टूल आहिनि असां उन्हनि खे सिलेक्ट कंदासीं। ॿियो वरी आहे राउंडेड जी मतिलबु आहे उनजा कोना थोरा मुअल हूंदा, जीअं हिन जा बिल्कुलु तिखा कोना आहिनि उहे, त असां हिनखे राउंडेड टूल खयोसीं। ॾिसो हिन जा कोना थोरा मुअल आहिनि। साॻियो ई कलर सां असां कलर बि साॻियो अथसि ऐं पिक्सल बि असां पोयां बॉर्डर पिक्सल असां हिन जूं 6 था कयूं त ऑटोमेटिक हे तव्हांजो टूल खुली वेंदो जॾहिं तव्हां हुनखे छॾींदो। ॾिसो लेयर बि तव्हांजूं ॿिए ठहंदियूं वेंदियूं। हे असांजो ॾिसो हिन जी लेयर असां 6 कया त हिन जा तिखा कोना आहिनि, हिन जा थोरा साइडियूं मोल आहिनि। वरी हिन जे अंदरि ॿियो हे आहे एलिपॉल्स टूल, यानी गोल टूल आहे। अगरि तव्हां हिनखे ईअं ई छिके कंदव त हे जीअं तव्हां छिकींदा वेंदोसि उअं ठहंदो वेंदो अंडे शेप। हे ज़्यादातर तव्हांखे अंडे शेप में मिलंदो। अगरि तव्हां चओ था त असांखे गोल मिले, असां कंट्रोल Z था कयूं, हिनखे वापसि था वञूं त असांखे शिफ्ट खे पकड़णो पवंदो, कीबोर्ड जी शिफ्ट खे पकड़े असां हिनखे जेतिरो छिकींदासीं उहो राउंड वेंदो। ऐं असां हिनखे माउस पहिरियां छॾिणो आहे, शिफ्ट पोइ छॾिणी आहे। माउस छॾियोसीं, हाणे शिफ्ट था छॾियूं, उहो साॻियो असांजो कलर बंदिरां सिलेक्ट थियल आहे ऐं बॉर्डर बि असांजो सिलेक्ट थियल आहे। त ॾिसो त हे थी वियो। इन जे हेठां वरी आहे पॉलीगन टूल। हिन जा असांजा पॉलीगन टूल जा पहिरियां असां ॾिसंदासीं त केतिरा सिलेक्ट थियल आहिनि। असांजा शेप साइड्स जेके आहिनि उहे 6 सिलेक्ट थियल आहिनि। हिते तव्हां ॾिसो त असां हिनखे जॾहिं सिलेक्ट कंदासीं त 6 कोना ठहियल आहिनि, हिकिड़ो कोनो, 2 कोना, 3 कोना, 4, 5, 6। अगरि असां हिनखे हिते असां छॾियोसीं, हे 5 कोननि वारा, वरी असां हिनखे पकतोसीं त हाणे असां हिनखे कयूंसीं 8 कोना था कयूंसि। त हाणे जेको असां नओं कढंदासीं उहो 8 कोननि जो अची वियो। ॾिसो तव्हां त इहे टूल तव्हां पंहिंजो पाण थोरा ज़्यादा टूल यूज़ कजो। हीअ लाइन टूल आहे, हाणे मां थोरो तकिड़ो हलंदुसि। हीअ लाइन टूल आहे जेका असां लाइन कढीसीं, हीअ अची वई। वरी उन लाइन टूल खां पोइ वरी हिकिड़ो कस्टम शेप टूल आहे। कस्टम शेप में जॾहिं तव्हां वेंदो त हिते तव्हांखे घणा शेप ॾेखारींदो। हिन शेप मां तव्हां कहिड़ो बि हितां हेॾां बि हेठि करे तव्हां कहिड़े बि टूल खे छिके सघो था। फॉर एग्ज़ाम्पल असां हे लिफ़ाफ़ो टूल था खणूं त असां हिनखे हिते साॻे तरीक़े सां असांखे ड्रैग करिणो आहे, छिकणो आहे, त असांजो लिफ़ाफ़ो ठही वियो। पोइ अहिड़ा ई शेप तव्हांजा हिते घणा आहिनि। हाणे मूंखे उमेदु आहे त हे टूल बि तव्हां सिखी विया हूंदव। हे इरेज़र टूल आहे। इरेज़र टूल मां तव्हांखे हिनमहिल ई सेखारियां थो। हिन ते असां सिलेक्ट कंदासीं, जंहिं लेयर जे मथां असां कमु कंदासीं उन जे मथां असां इरेज़र घुमाईंदा वेंदासीं, उहा डिलीट थी। हाणे ॾिसो मुंहिंजी सिलेक्ट थियल कुझु लेयर ॿी आहे ऐं मां इरेज़र ॿी लेयर ते थो घुमायां पियो, उन ते कमु न पियो करे। हाणे मुंहिंजी सिलेक्ट कहिड़ी थियल आहे, उहा लेयर आहे हीअ लिफ़ाफ़े वारी। हाणे ॾिसो हिनखे इरेज़र साफ़ कंदो थो वञे।
वरी मां जेका आहे ॿिए शेप वारी थो कयां त हीअ जेका लेयर मुंहिंजी आहे उहा 8 ट्रायंगल वारी जेका लेयर आहे उहा आहे, उनखे नथो करे, छो जो उहा सिलेक्ट मुंहिंजी न आहे थियल। तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजी हीअ सिलेक्ट थियल आहे त हिनखे ॾिसो मिंट सिलेक्ट, हे इरेज़र आहे। इरेज़र में हिन जा ॿिए बि क़िस्म आहिनि, बैकग्राउंड इरेज़र टूल आहे। बैकग्राउंड जेका लेयर वरी मां तव्हांखे ॿुधायां न त जेका लेयर तव्हांजी सिलेक्ट थियल हूंदी उनखे हे कंदो। पॉलीगन टूल आहे, हीअ 8 वारो आहे, हिन ते तव्हांखे डायरेक्ट अटैक न माना न कंदो आहे, उन्हनि जे लाइ तव्हां खां हिकिड़ो चकर परमिशन वठंदा, छो जो असांजी लेयर जेका आहे न हुन में न आहे, रेस्टाइज़र में न आहे, त इन जे करे असांजो हे कमु न पई करे। असां हिनखे ओके कंदासीं त हिते ॾिसो उहो टूल खे पई थी आस्ता आस्ता साफ़ करे जेतिरो तव्हां करणु चाहियो था। हे रुगी हिन जो बैकग्राउंड रिमूव थो करे। ॾिसो बॉर्डर जी लाइन तव्हांजी बीठी हूंदी, हे बि तव्हांखे सम्झ में अची वियो, इरेज़र टूल बि सम्झ में अची वियो। ॿियो आहे मैजिक इरेज़र। मैजिक इरेज़र खे असां पकतोसीं ऐं असां साॻी लेयर ते बीठा आहियूं त असां हिन ते साॻे तरीक़े सां हीअं कयोसीं ऐं अची असां हिन ते हीअं कयोसीं। ॾिसो असां उहो ई सेम जेको कलर हुयो इरेज़र सां असां आयोसीं उहो सॼो हटी वियो। मां तव्हांखे पंहिंजी उहे इरेज़र टूल मां तव्हांखे पंहिंजी तस्वीर जे मथां बि इस्तेमालु करणु ॾसां थो। मां अचे हिन ते मां अचे पंहिंजी लेयर तस्वीर ते हणांसि थो। ॾिसो मुंहिंजो बैकग्राउंड पूरो सॼो ख़तमु थी वियो जेको तव्हां हुन सां सिलेक्ट करे पिया कयो। हे ने असांजा कट करण जा टूल, हे जंहिं कलर ते तव्हां हणंदव उहो कलर वेंदो। हाणे ॾिसो मुंहिंजो नासी कलर ते लॻी वियो त उहा मुंहिंजी सॼी ड्रेस खे हुन कट करे छॾियो। त हे बि तव्हांखे उमेदु आहे मूंखे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।